जन्म लाइ वचन थो कयां हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो कयां मां जिते। मोरो जो मशहूर इंसान दोस्त ऐं बहतरीन नात ख़्वान शोकत हुसैन चांडियो भी अवामी न्यूज़ जे सथ पारां सिंध जे हथ जे हुनरनि जी अहमियत खे उजागर करण जे सिरे हेठि 2 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जी भरपूर आजियां कंदे सिंध जी सकाफ़त खे उजागर कयो आहे ऐं सिंध जी सकाफ़त हथ जो हुनर खे उजागर कयो आहे ऐं उनवान रखियो आहे ऐं तमामु बहितरीन अवामी न्यूज़ ही वेब चैनल पाकिस्तान में पहिरियों चैनल आहे जंहिं पहिरियों मरतबा हुनर हथ जे हुनर खे उजागर कयो आहे ऐं यकीनन ही वाहिद पहिरियों चैनल आहे जंहिं हथ जे हुनर खे उजागर कयो आहे। असां थोरा था चेयरमैन साहब जा जंहिं असां सिंधी सकाफ़त खे ऐं वॾो मान ॾिनो आहे ऐं उन्हनि पोरियतुनि जो आवाज़ु उन्हनि हुनरमंद जो आवाज़ु जंहिंखे हिकिड़ी अथी वठाई